Saya Akmal Ibrahim, saya Hanan Sheikh, saya biasa juga edition Sheikh Sabak, unan ci मेहरबानी सां हाणे असांजी फाइनेंशियल इम्प्लीकेशन सिर्फ़ ऐं सिर्फ़ 80 करोड़ आहे जेका फाइनल समरी काफ़ी ॾींहंनि खां सेक्रेटरी फाइनेंस जे टेबल ते पई आहे। सेक्रेटरी जो गठन ॿ दफ़ा सेक्रेटरी फाइनेंस जॻह फोन करे चयो आहे त तइलीम खाते जो संभाल दीदी इख्तियार आहे त पंहिंजे मुलाज़िम जूं तरक़ियूं करियूं। इहे ॿिया खाता कनि था। मेहरबानी कई प्राइम मिनिस्टर वीचारे ख़ुशियूं मल्हायूं, जश्न मल्हाया तव्हां हलो बोलो अॼु बि चओ पिया हाणे बि चओ था 16 अरब 34 अरब नथा अधो नथा आहिनि पर सिर्फ़ 80 करोड़ ख़र्चा मूंखे चयो हुयो सेक्रेटरी साहब जो आज़ाद तव्हां जल्दबाज़ी जो सब्र करियो इंशाअल्लाह बजट पेश थी वञे। बजट खां पोइ मंजूरी खां पोइ असां एजुकेशन वाला फाइनेंस वाला गॾिजी वेंदासीं। मूं साईं सरदार साहब खे अर्ज़ु कयो जंहिं चयो असां समरी मोकिले छॾे हलीम सूबे साहब चयो त सेक्रेटरी साहब उमिरि तां मोटी हुजे त इंशाअल्लाह सीनियर प्राइम मिनिस्टर जी सर्विस जे लाइ ॿिन्ही फाइनेंस ऐं एजुकेशन खे गॾाए विहारे उहा तव्हांखे नोटिफिकेशन जारी करे ॾींदासीं। दोस्त मूंखे चवंदा बाबा हाजी चयो त 95% कंपनी 95% कंपनी ऐं त चवां थो त जेके बि कानूनी घुसियूं जेके बस हले थिया पुलिस न एहतजाज थींदो नागबाजी थींदा आख़िर में पंहिंजी जान जे लाइ पहिरीं ऐं कराची प्रेस करे मना करे हुआ त कंदुसि जेकॾहिं इहो असांखे सर्विसिस खे न मिलियो त केतिरा आईंदो आहे। आदि शबी मोहम्मद सठियो पेटे टाइम थी वियो आहे असांजे